महरान टीवी मिर्जापुर के रिपोर्टर वसीम सोलंकी मथा लखी गुलाम शाह ए अमरोड पुलिस की तशद्दुद खिलाफ ॾखण ऐं मदेजी के सहाफ़ियन पारां एहतजाजी मुज़ाहरा कया विया। ॾखण ऐं मदेजी के कलम धणियन सिकंदर राहूजो, मोहम्मद अयूब ब्रोही, शेर मोहम्मद ब्रोही, माही खान रिंद, जमील मारफाणी, शेब ब्रोही, एजाज भुट्टो, वसीम सोलंकी, सोहराब सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाज कंदे लखी गुलाम शाह ऐं अमरोड पुलिस खिलाफ नारेबाज़ी कई। सहाफ़ी अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं पुलिस चढ़ाई के हवाले सां कवरेज कंदड़ महरान टीवी के रिपोर्टर वसीम सोलंकी के SHO लखी गुलाम शाह, तौफ़ीक शाह ऐं SHO अमरोड मीर हसन बुलो खंभे वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणायो। सहाफ़ियन के एहतजाज बाद खेसि आज़ाद कयो वियो। हुननि चयो त पुलिस जा ज़ुल्म ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। आम माण्हू पुलिस के ज़ुल्मनि सबब लॾपलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। आला अख्तियारियूं एहलकारनि खिलाफ कार्रवाई करण लाइ तैयार नाहिनि। सहाफ़ी अॻवाणनि DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त SHO लखी गुलाम शाह, तौफ़ीक शाह ऐं SHO अमरोड मीर हसन बुलो खे बरतरफ़ करे सहाफ़ी बिरादरी में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।